खैरपुर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में इल्म दोस्त अदबी संगत पारां नामूर शाइर अदीब ऐं रेडियो कंपेयर एजाज चन्ना सां रहण ईद मुशाइरे जी तक़रीब खैरपुर प्रेस क्लब में थी गुज़री, जंहिंजी सदारत नाले वारे शाइर लालन चन्ने कई। इल्म दोस्त अदबी संगत जो चेयरमैन अलामा हिज़बुल्लाह सुमरो ऐं ख्वाजा जुल्फ़कार ख़ासि महिमान हुआ। तक़रीब में अली सन सिरकी, आज़ाद अंसारी ऐं ॿियनि पंहिंजे नकोर तकलीक़ूं पेश करे दाद वसूल कयूं। हिननि चयो त एजाज चन्ने जो कम ऐं किरदार नौजवान लाइ क़ाबिल एहतसा है। हू हिकु नेक सीरत ऐं साफ़ सुथरी सोच जो मालिक इंसान है। संदसि शाइरी में ज़िंदगी खे अॻिते वधण जो पैगाम है। रेडियो पाकिस्तान ते कमु कंदे हिन कमाल शोहरत ऐं महारत हासिल कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी